जंहिंजा ॾंद टेड़ा मेड़ा हुजनि उनखे परेशान थियण जी ॻाल्हि न आहे। ब्रेसिस जो ट्रीटमेंट ॾाढो ज़बरदस्त आहे। ब्रेसिस ट्रीटमेंट जेतिरो जल्दी माण्हू शुरू कराईंदो न, लाइक आइडियल एज 11-12 साल हूंदी आहे, ठीकु ऐं प्रिवेंटिव जेका हूंदी आहे त असां उहा त 8 सालनि खां शुरू थी वेंदी आहे। 8 सालनि के अंदरि असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त हिन में को प्रॉब्लम त न आहे। ठीकु ठीकु आहे। 8 सालनि खां पोइ ऐं आइडियल जेको असां ब्रेसिस कंदा आहियूं उहो 11-12 सालनि खां पोइ कंदा आहियूं। जेतिरी जल्दी शुरू कंदा ओतिरी जल्दी रिज़ल्ट मिलंदो। सही। अच्छा, ये जेकी तार जेकी यूज़ थींदी आहे जेकी उहा छाजी तार आहे जो उहा नंढी बि नथी थिए वॾी बि नथी थिए ऐं पंहिंजी जॻह ते डॉक्टर जीअं उनखे ठाहे थो करे थो उनजी ट्रीटमेंट त उहो ॾंद बि पंहिंजी जाइ ते अची था वञनि। असल में इन जो बेसिक जो मैकेनिक आहे न, मैकेनिक्स जेका हूंदी आहे जंहिं प्रिंसिपल ते तार उहा कमु करे थी। जी। अच्छा, तार नंढी वॾी न, उहा असां पंहिंजे हिसाब सां फिक्स कंदा आहियो असां तव्हां फिक्स पाण। कंदा आहियूं अपर मोलर खां हिकिड़े मोलर खां ॿिए मोलर ताईं। ठीकु आहे। ऐं जॾहिं वॾी थींदी आहे त उहा ॿाहिरि लॻंदी, पोइ असां उनखे पाण ई कट करे छॾींदा आहियूं। हिकु ठीकु आहे। ॿी ॻाल्हि, तार जेका आहे न असां 2 यूज़ कंदा आहियूं। हिकिड़ो स्टेनलेस स्टील हूंदो आहे, एसएस वायर चवंदो आहे, ॿियो हूंदो आहे नाइट टाई। स्टेनलेस स्टील त तमामु घणो हैवी बि आहे ऐं सुठो बि आहे। बिल्कुलु। उन तार जी क्वालिटी इहा हूंदी आहे त उहा पंहिंजी शेप खे मेंटेन कंदी आहे। तव्हां उनखे मोड़ींदव न त उहो वरी छॾे ॾींदव त वरी उहो पंहिंजी जेका शेप आहे उनखे दोबारा गेन करे वठंदी। ठीकु। ॾंद जेके टेड़ा मेड़ा हूंदा आहिनि न, असां छो त वायर खे असां उन ॾंद जे हिसाब सां एडॉप्ट कंदा आहियूं त हू वायर बिल्कुलु ॾंद खे सिधो करे छॾंदी आहे। सही। ऐं वायर में ईअं न त हिकिड़ी वायर पूरे 2 सालनि ताईं हलंदी आहे, ईअं न आहे। मां हाणे पुछणु चाहियां पई त हिकिड़ी वायर खे 2 साल हलाए सघे थो माण्हू? ईअं न आहे। इनिशियल जॾहिं असां वटि को पेशेंट आयो इनिशियल कंसल्टेशन जे लाइ, त असां छा कंदा आहियूं त उन में बिल्कुलु मतिलबु नंढे डायमीटर वारी वायर उन में स्टार्ट कंदा आहियूं, सनी तार। पोइ उनखे आहिस्ता आहिस्ता हर महीने हिकिड़ो माना थोरो वधाईंदा। डायरेक्ट असां मतिलबु थुल्ही वायर यूज़ कई त पेशेंट खे इलाही पेन थींदो। सही। सनी तार जो फ़ाइदो आहे त हुन में पेन न थींदो।